छो भला अॼुकल्ह तव्हां घणी परेशान आहियो? खबर मैं आज नाज़र का बगैर किए दुख वक्त गुजारे साथ है तुझे पल पल का गुजारे हुनन के त जी कल ही नथी पवे। साईं, सरकार जे मन खे काबू करण ॾुखियो आहे। हाँ तू सही थी चई। ये तो साजो मन है जेको काबू में है। जॾहिं मूं नाज़र मूंखे पहिरियों दफ़ो अजमेर शरीफ में ॾिठो तॾहिं ईअं लॻो त असां ॿई अज़ल खां हिक ॿिए खे सुञाणूं था ऐं हुननि मूंखे हासिल करण लाइ वधीक देर बि न लॻाई हुई। हूअं त मूंखे हुननि सां का शिकायत कोन्हे, पर इहो त कॾहिं महसूस ई कोन कयमि हुननि जी अखियुनि जा इज़हार और आहे। हुननि जी दिलि आवारा झूठे जिया हूंदी। इहो त कॾहिं मूं वहम बि न थियो। साईं, सरकार जीअं हथ जा सखी आहिनि त दिलि जा बि सखी आहिनि। हे सखावतूं असांजी अकेलाई जो मोहलत न आहिनि। असां त हाणे ओसियड़नि जे सहारे जीअण शुरू करे छॾियो आहे। इहो त रब जो एहसान आहे जो असांजी औलाद आहे। साईं वॾी साईं थी अचनि। तव्हांखे त असां खां घणो वधीक मालूम थियो हूंदो। छा मुतालिक़? इहो ई त सरकार वॾा पंहिंजे इश्क जी इब्तिदा करे चुका आहिनि ऐं ॿिए पासे रियासत अंदरि माण्हू मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। दुआ कयो त वॾा सरकार बाबे साईं सां बची पवनि। हाँ इहो ज़रूरी आहे। असां सां हिन जो वधीक जमी औलाद वारियूं आहियो, इन करे तव्हीं सही थी चओ। सरकार हाणे तव्हां पंहिंजे कलाम सां एहतियाब कयो। अॼु असीं तव्हां खां ई ॿुधणु चाहियोसीं त कहिड़ी सिट ॿुधिजे जिसां असांजे हिन मन खे करार मिले, जेका असांखे सुकून ॾे, रूह खे राहत ॾे। सरकार तव्हां ॿुधायो कंहिंजे कलाम जा पीरीअ जे हुस्न जे जलवनि जो इज़हार महसूस कयो। अगर कहीं दफ़ा जे हिन काफ़िर दिल खे ईमान रुगो उन्हनि जलवनि मिलियो आहे जेको सी लाहौर ॾिठो होसीं। असीं त बसि तव्हांजे लफ़्ज़नि जो एतिराम पिया करियूं। दुर्गमत जी सरकार असांजे शाइर दोस्तनि खे दरअसल जवाब कयो वञे हुकुम जी ताबील थींदी। सरकार जो
जी सरकार, तो असांजो पुराणो साथी आहे। असांखे तमाम घणी उम्मीदूं आहिनि। सरकार जन हुकुम फरमाइनि, हादसा रवा खे मायूस न कयो। तव्हां लाहौर वञो। जी सरकार, मां सम्झी वियुसि। हुकुम जी तामीर थींदी। दुर मोहम्मद, अॼु असीं इहो वाइदो था कयूं त जेकॾहिं बालीअ खे हासिल करण जे लाइ असांखे पंहिंजी रियासत विञाइणी थी पई त इहो सौदो असीं महांगो न समझंदासीं। सरकार,